अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर सीरिया मेहरान टीवी न्यूज़ आया सायरा ज़मीर। सब खां पहिरीं हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। सेनेट चेयरमैन जी चूंड सुभाणे थींदी। मुखालिफ धुर जे उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी ऐं हुकूमत जे सादिक संजरानी में मुक़ाबलो। ऐवान में अपोज़िशन जा 52 ऐं हुकूमती इत्तेहाद जा 48 मेंबर। सेनेट चेयरमैन चूंडाइण लाइ 51 वोटनि जी ज़रूरत। वज़ीर आज़म इमरान खान पीटीआई इत्तेहादी सेनेटर्स के अॼु वज़ीर आज़म हाउस सॾाए वरितो। वज़ीर आज़म डिप्टी चेयरमैन नामज़द करण ते सेनेटर्स के एतमाद में वठंदो। डिप्टी चेयरमैन ख़ैबर पख्तूनख्वा मां नामज़द करण जो इम्कान। तलहार में अध शहर जी ज़मीन जूं जाली दाख़िलाऊं रखण 75 एकड़ ज़मीन जी नई दाख़िला रखण ख़िलाफ़ हाल वापारी एसोसिएशन जे सरहदे शटर बंद हड़ताल। शहरियुनि तरफ़ां रेवेन्यू अमले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वेंदो।